संत जनरल सेक्रेटरी साहब साईं इसरार शाह साहब सबसा जो मरकजी सदर मौजूद है मोहतरम मीरपुर कास डिवीजन सामिलान डिवीजन जा लीडर साहब डिस्ट्रिक्ट जा दोस्तों आए बाकी जा दोस्तों अस्सलाम वालेकुम। सीधे प्रोटेस्ट में जो चार्टर डिमांड है उन सब लीडर ॻाल्हाए विया आहिनि ऐं तव्हां बि यादि हाफ़िज़ थी विया छो जो पॉइंट 4 आहिनि कुल असां वॾो चार्टर डिमांड ठाहे ॾिनो रखियूं 4 ॼाणी जो जेके सभिनी जो इज्तिमाही आहिनि। हिन अॼु जी तमामु तारीख़ी रैली कि जीअं जीअं प्रोटेस्ट जो स्टेज पहिरियों सखर डिवीज़न पहिरीं तारीख़ हो 1 सेप्टेम्बर हिकिड़ी इनिशिएटिव वरितोसीं तमामु वॾो प्रोटेस्ट थियो 4 तारीख़ लाड़काणे पहुतासीं ॾिठोसीं त सखर खां लाड़काणे पाण मल्हाई ऐं उते वञी सदर आहे लाड़काणे। मूंखे पहिरीं ख़ुशी आहे त वक़्त जे ज़ालिमनि सां वक़्त जे ज़ालिम हुकुमराननि सां मुहालफ़त करण वारा ही सभु मुलाज़िम टिजे केरु मौजूदा हुकूमत सिंध जे वसाइलनि खे तबाह कयो अपोज़िशन जेके वेठियूं आहिनि असेंबली में उन्हनि खे जीअं सिंधी मुकाबला मम गोॾा चकी वेंदी आहे अपोज़िशन जे फ्रेंडली अपोज़िशन कयो अथनि उन्हनि खे बि अहिड़ो मारे कुटे सॼे लालकिन ॾेई अपोज़िशन जो माउथ बंदि जीअं असांजा जेके ॿिया लोकल लीडर आहिनि जेके सिंध जे मफ़ाद लाइ विढ़नि था उहे बि सभु ख़ामोश। हिकिड़ो तबको आहे उहो सिंध जा मुलाज़िम आहिनि जेको वॾी मुर्सी सां ऐं ताक़त सां विढ़े वॾी मुर्सी सां हर रीजन लाड़काणे शहीद बेनज़ीराबाद में मौजूदा हुकूमत ते लानतूं लॻनि इन खां वधीक मां सम्झां थो इनकलाब आहे जिते हुननि जो घर आहे इहो इनकलाब आणण वारा इहे मुलाज़िम अलाए छो सिंध हुकूमत खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे अञा वक़्तु थोरी चागनि सम्झनि हे जेका तहरीक आहे उहो नेपाल वारो रुकन इख़्तियार करे त पोइ तव्हांखे लिकण जी जाइ न मिले मिनिस्टरनि खे ऐं MP MLA खे गीली था थी पहुचाइनि हिननि खे लिकण जी जाइ न मिले जॾहिं असांजे वजूद ते वार असांजे फ्यूचर ते वार असां मुलाज़िमनि जी जमा पहुची खसियो थो वञे हिकिड़ो गिरह हज़म थियल कढियो थो वञे त पोइ असांखे हिननि खे कीअं कंहिं चङे भले जो गिरे पाण पकड़ असांखे त हिन खां टिजो कोन थींदो कंहिं बि क़िस्म जो। मुंहिंजा दोस्तो लाड़काणे जो प्रोटेस्ट वरी शहीद बेनज़ीराबाद मां जो हल सखर ऐं लाड़काणे खां त शहीद बेनज़ीराबाद मथे थी वई बारिश हुई एतिरियूं लेडीज़ जो तादाद हाणे वक़्तु थियो हलो जॾहिं चवंदासीं औरतूं मुख़्तसिर असांजो सिस्टर या भेनरूं मर्द घणा नो किथे किथे तो मर्दन का घणो तादाद न तव्हांजे बराबर लेडीज़ जी फिगर आहे। शहीद बेनज़ीराबाद अॼु मीरपुर ख़ास नंढी डिवीज़न आहे सखर मीरपुर ख़ास शहीद बेनज़ीराबाद 3 ज़िलनि ते मुश्तमिल आहिनि 3 डिस्ट्रिक्ट ऐं मां चवां थो त भली 3 ज़िले जी डिवीज़न हुजे पर जेको अॼु सी नालो ई लाइ रखंदो सी वारो समुंड मीरपुर ख़ास करे लिखाए मुख़्तलिफ़ चैनलनि ते ॾेखारियो ही सोशल मीडिया जो दौर आहे पाकिस्तान में हिकिड़ी पाबंदी पढ़ियल तंज़ीम आहे हिकिड़ी उनजो नालो नथा खणनि वज़ीर आज़म रहियो आहे उन इक़्तिदार सोशल मीडिया ज़रिए वरितो उनजी सॼी कैंपेनिंग सोशल मीडिया ते आहे त अॼु जो दौर सोशल मीडिया जो केतिरो तव्हां मीडिया खे ख़रीद कंदव सिंध जा हुकुमरान केतिरनि चैनलनि खे ख़रीद कंदव केतिरियूं अख़बारूं ख़रीद कंदव पर माण्हू जो आवाज़ माण्हू जी दिलूं त ख़रीद कोन कंदा ही सोशल मीडिया ही लाइव तव्हांजूं या ही जेके स्पीचिस हलनि थियूं हे तव्हांजी पोस्ट हलनि थियूं इन्हनि खे त ख़रीद न करे सघे उन करे मुंहिंजा दोस्तो कन्वेंशन जो जेको मोर मक़सदु आहे जेका असांजे अॼु ते गॾु थियणु असां रैली ताक़तवर कई वॾी लेवल जो प्रोटेस्ट कयोसीं कन्वेंशन जो मक़सदु माज़ी में 3 जून खां जेको प्रोटेस्ट हलायो अथऊं उनमें किथे किथे असां खां कोताही थी आहे किथे असां खां विरोध थियो उनखे असां कवर कीअं कयो मूं सभिनी रीजन ॾिठो अॼु बि ॾिठो हज़ारे माण्हू
हज़ारे माण्हू को बि यार कुझु माण्हू प्रेस क्लब जी लाम ते हलिया हलो औरतूं त वञूं मर्द काॾे पिया छो पिया वञनि तव्हां जॾहिं हिननि खे लीडर सॼो था असां चवंदा असांजो रत तव्हांजो पग इहा ज़बानी ॻाल्हि कोन्हे अमली तौर साबित कयो मां गस्टा जे प्लेटफॉर्म तां पाण खे साबित कयो आहे ग्वार जो सदर ग्वार जे प्लेटफॉर्म तां साबित करे चुको आहे पेटल जो सदर पेटल जे प्लेटफॉर्म तां सबसा जो सदर सबसा जे प्लेटफॉर्म तां या जेके ॿियूं तंज़ीमूं जिन पंहिंजा इंडिविजुअल एहतजाज कया सी जे प्लेटफॉर्म ते सभु सीनियर गए तव्हां हिते भली 52 टेम्परेचर हुई 6 कलाक बीहारे छॾियो सुबुह जे नाश्ते खां भली राति ताईं बीहारे कराची जे प्रेस क्लब ते अधा कलाक बीहारे छॾियो असां त जोड़ूं कोन था उतां छो पवन जी छांव हलिया इहो बाबा ई नंढड़ी ॻाल्हि खणी न निकिता गवर्नमेंट सां जहिड़ो आहे स्टेट सां जहिड़ो आहे मुराद अली शाह जेके ज़ालिम सीएम सां जहिड़ो आहे ऐं तव्हां जेकॾहिं ईअं उस खां लाराईंदव ऐं वणनि जी छांव में बीहंदव औरतूं तव्हांजूं गर्मी जे सिज जे हुन ताव में बीहंदव लीडर ताव बीठा हुजनि तव्हां छांव में हलिया वञो मुंहुं सखर में बीहे ॾिठो लाड़काणे में ॾिठो सवाइ शइ बि नज़र हिकु त जुड़ वॾो ॿियो ॿई पासा एॾी वॾी दीवार जो कंहिंखे काॾे लिकण जो को वणे ई कोन हो को वणे ई कोन हो जो को माण्हू कंहिं शेड जे हेठां बीहे हेॾा रेंजर्स वारनि जी इंडस पार्क सां गॾु रेंजर्स जी टिकड़ी होॾे रेंजर्स इंडस पार्क प्रेस क्लब साम्हूं सी जी गाॾी बीही वई असां लीडर गाॾी ते हज़ारे माण्हू आहे कंहिंखे काॾे वञण जो रस्तो कोन हो पर हुन पाण कराची बि जून ते हलियासीं तव्हां ॾिठो हज़ारे माण्हू हिकिड़ा ज़ेड मार्केट मलिया हिकिड़ा कंहिं वण जी छांव वेही रहिया साम्हूं वॾा वॾा फ्लेट्स उन्हनि जे उन दीवार जे शेड में छांव में बीही रहिया इहो शइ आहे जेकॾहिं असांखे बीआरए वठिणो आहे असांखे ग्रुप इंश्योरेंस वठिणो आहे असांखे पेंशन रिफॉर्म्स जंहिंखे मुआशी ख़तमु था सघूं इहो वापसि बि कराइणो आहे त पोइ दोस्तो क़ुर्बानी थोरी ॾियणी पवंदी तकलीफ़ ईंदी उहा सहणी पवंदी बग़ैर तकलीफ़ जे हिन मुल्क में न सूबे जे अंदरि हेॾा मोतबर हुक्मरान ई कोन्हनि महज़ूब मुल्क हुजे महज़ूब गवर्नमेंट हुजनि त ही हज़ारे माण्हू हज़ारे मुलाज़िम हे हज़ारनि जे पोयां लखे वोटर में हर माण्हू पंहिंजे घर जो वॾो आहे हर माण्हू पंहिंजी बिरादत जो चङो आहे हिकु वोट जो मालिक कोन्हे हिननि माण्हुनि जे पोयां सभिनी हज़ारे लखे वोट आहिनि हज़ारे औरतूं जंहिं बेनज़ीर जे नाले ते हिननि इक़रार वरितो आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले जे स्कूल मां हज़ारे क़िस्म जूं औरतूं कंहिंजी न्याणी कंहिंजी भेण कंहिंजी मिसेज कंहिंजी माउ ऐं ही बेहस हुक्मरान नालाइक़ नाल हुक्मरान उन्हनि खे शर्म कोन थो अचे त ही हज़ारे माण्हू रोड ते पुछण लाइ ॻाल्हाइण लाइ तयार शायद 148 अरब हिननि फ्लड लाइ वरिती आहे 180 अरब रुपया हे से मुल्क गरीब आहे सूबो गरीब आहे हे मुआशी चवंदा IMF असांखे चयो आहे त ख़र्च घटि आहे 180 अरब रुपया फ्लड जी मद में कढी डेवलपमेंट जा बि पैसा कढी हे बोर्ड थी अचे सिंध ॿुॾी वेंदी 12 लख पैसे खे सखर बिराज तां क्रॉस कंदो पाणी 4 लख आयो आहे सिर्फ़ 4 लख क्यों सही त CM साहब 182 अरब रुपया कढी खाई वियो उते सूबो वरी कोन्हे 148 वीगो गाॾी वठनि था पिया असिस्टेंट कमिश्नर सिंध इहो ग़रीब सूबो कोन्हे सिंध कैबिनेट जे वज़ीरनि जूं 400% पघारूं वधनि थियूं इहो ग़रीब सूबो कोन्हे सिंध असेंबली जे MPs जूं हिन एहतजाज दौरान 200% पघारूं वधायूं आहिनि ग़रीब MPs मिस्किन अटो ई कोन अथनि पिनी खाईंदा MPs पैसा हिन ग़रीब मुलाज़िम पहिरें ग्रेड खां 22 मिस्किन ग़रीब 17 20 वारा बि एजुकेशन जा उहे जेके ॿिए डिपार्टमेंट में वेठा आहिनि उन्हनि जा सोर्सिस मुल्क खां ॿाहिरि उन्हनि एतिरो माण्हू गॾु कयो आहे ही पेंशन ही कम्युनिकेशन त चीफ सेक्रेटरी जी बि कटबी तमामु त सेक्रेटरी जी कटबी मीरपुर ख़ास जे कमिश्नर जी बि कटबी DC जी कटबी IG DI सभिनी जी कम्युनिकेशन जी
छो ख़ामोश है? त हुनखे वसाइल आहिनि। तव्हां असांजो वसाइल कोन्हे, तव्हां असांजी सैलरी आहे, तव्हां असां सैलरी ते हलूं था, तव्हां असां जमा पूंजी कई आहे, जंहिं ते दाड़ वहे थो। मुंहिंजा दोस्तो, हीउ वक़्तु विञायो, हीउ वक़्तु हथनि मां हलियो वियो, हिन वक़्त में सुस्ती कयो, सही प्रोटेस्ट जी काल ते न निकितव ऐं छांव जा वण ॻोल्हियो, त मुंहिंजा दोस्तो पोइ फ्यूचर में तव्हांजी LPR हलंदी ऐं एजुकेशन डिपार्टमेंट में जेके टाइम स्केल आहे उहो हलियो वेंदो। ऐं यादि रखो, हे तव्हां असांखे 15% जे अंदरि ही जेके यंग टीचर या यंग मुलाज़िम जंहिं डिपार्टमेंट में आया आहिनि 1% हिननि खे मंथली पेंशन न मिलंदी। नोट करे छॾियो। फिलहाल हाणे 2032 त 2032 खां पोइ हिकिड़े सेठ जो नौकर जीअं हुजे, महीने जी पघार खणे या पाण छॾे या गवर्नमेंट कढी छॾे, मिलंदसि कुझु कोन। तव्हां असांखे त 15% ॾेई माउथ बंदि था कयो। हीअ जंग तव्हां असां पंहिंजी नथा विढ़ो, हीअ जंग पंहिंजे फ्यूचर जी था कयो। हीअ जंग केरु कंहिंजे थोरो नथो करे, हिननि ते थोरो कोन्हे तव्हांजो, न मुंहिंजो तव्हां ते थोरो आहे। हर को पंहिंजे फैमिली पंहिंजे बचनि जी जंग थो करे। तव्हांजी फैमिली जी तव्हांजी कम्युनिकेशन जिते तव्हांखे करोड़ मिलणो, अॼु तव्हांखे 45 लख मिलंदा। छो तव्हां गवर्नमेंट जी नौकरी कंदो जो तव्हांखे कम्युनिकेशन न मिले, मंथली पेंशन न मिले? कहिड़ियूं थी रहियूं नथियूं आहिनि सरकारी नौकरियूं, छो कयो? तंहिंजे करे वॾी ज़्यादती आहे सिंध माण्हुनि सां, सिंध मुलाज़िमनि सां। हिन मुल्क जे अंदरि कंहिं बि सूबे जो ज़ुल्म न कयो आहे जेको हिते जीअं भुट वारनि ज़ुल्म कयो आहे। ख़ुदा खे मञो, निकिरो सोशल बाइकाट जो न ॾियो हिननि खे हिते मुक़ाबिलो, न वञो हिननि जे पंगुलनि ते। तव्हां सां सभु राजनी माण्हू आहियो, तव्हां सां कंहिंसां न कंहिंसां पाण एफिलेटेड आहियो। ईद मुबारक ॾियणु वञो, MP साहब जी टंग भॼी पई आहे, आङुर निकिरी पई आहे, उनखे पुछणु वञो। डॉक्टर आङुर सिधी कई, हार पाराइणु वञो। इन्हनि असांखे फ़ोन करे पुछो आहे त तव्हां सां ज़ुल्म कहिड़ो आहे, तव्हां छो रोड ते हो? तव्हां खां पुछो आहे? वोट वठण लाइ असां जेके